लाइक करो, सब्सक्राइब करो और बेल आइकन को क्लिक करो नई वीडियो के लिए। मल के कामयाब करियो थे तो बेराम खास के करियो थे मल पैदा कराची डिवीजन चाहे सिंधपुरी सिंध में बेराम खास के लिए मल पैदा करिया आई मल पुरानी रांदा आई अल्लाह करे हे मजदूर ग्वाला जेके बहन उन्हनि लाइ दुआ तो करियां ऐं सभु माण्हू दुआ करो घुरनि सदाई आबाद हुजनि असांखे ख़ुशि कंदा आहिनि त ग़रीब अवाम ख़ुशि कंदी आहे असांखे 500 200 10 20 इहे ग़रीब अवाम ॾींदी आहे असीं छट करे लहे करे घुमंदा आहियूं सदाई आबाद हुजनि अल्लाह करे ग़रीब ग्वाला महिरबानी ऐं हक़ीक़त में ईअं आहे त मल असांजी क़ौमी रांदि आहे जेका हज़ारनि सालनि खां वठी अचे पई ऐं उन खे ज़िंदा करण वारा इहे पहलवान आहिनि ऐं ॿिया तव्हां अवाम आहियो जेके सिंध सां सिंधी ॿोली सां सिंध जी सकाफ़त सां रांदि सां तव्हांजी मोहबत चाह आहे जो असीं उमेद करे असीं मल पहलवान अचूं था हर मेले में जिते हज़ारनि जी तादाद में माण्हू ॾिसण में अचनि था ऐं हीउ शख़्स जेको बहराम ख़ासि के लिए आहे हक़ीक़त में असांखे माइटनि पैदा कयो स्कूल में छॾियऊं स्कूल जे टाइम खां पोइ जेका असांखे हीअ शोहरत जेका इज़त मिली आहे सा अल्लाह ॾिनी आहे उस्ताद ॾियारी आहे उस्ताद बहराम ख़ासि के लिए उन्हनि जो हक़ आहे ऐं काफ़ी शागिर्द अहिड़ा आहिनि जेके ॿाहिरि मुल्क में बि विड़ी आया आहिनि हाणे सरकारी नौकरियुनि में उहे बि उस्ताद बहराम जा शागिर्द आहिनि असां जेको बि कुझु आहियूं जेके कमायूं था या असांखे जेका शोहरत आहे दुनिया में 4 माण्हू सुञाणनि था उहा उस्ताद असांखे इज़त ॾियारी आहे अल्लाह असीं दुआ था कयूं त अल्लाह साईं करे उस्ताद असांजो आबाद हुजे अल्लाह साईं खे वरी हयाती ॾे ऐं सभिनी खे अपील था कयूं त उस्ताद बहराम जे लाइ ताड़ी वॼायो ज़ोर सां भरपूर ताड़ी भाई मलूक के लिए अज वरी साडे पहलवान साहब रे पे जी शकिल ता खुशी था वे बड़ो जल्दी जबरदस्ती करे खुशी साहब और कल सागे मथा मारियो भई मलियो अज मुझे पलान न करे मां बड़ा अज बुझो के मारे जे कोन नसीब मारियो त खेर अच्छा नसीब अदा तू नाल छा तू मुझे मोहम्मद नियाज नालो हां तो आज वरी विडिस तो ना आज वड़े तो पलान तो वटे अल्लाह मालिक आज सर्कल गडा का दे खणी दा आज रेड़े ते खणी दस अच्छा कल गडा करे खणी कल गडा करे अस्पताल बंद आज वरी अल्लाह खैर करे काको से बंद खास अच्छा ओ शकिल तू छा जोण चाहि बस पान केर तो गडा गाड़े खजे केर तो जिंदगी करे जेको जेको गडा गाड़े ते खजंदो पानी खबर पईजी आज तू पान भराई कंदे संदो के तो खजे सही अल्लाह खैर करे चलो इंशाल्लाह मुकाबले सा इंशाल्लाह
काम करियो अजा बल बच्ची फसाई काबू कर रही है छोरे को दाल खा छोरा या मल कदर या मल बराबर अरे हजी सजो भले मारो यहाँ मैंने बराबर इज्जत जब तो नहीं करते बोले सीनियर ये वाली उन्हें काम मौजूद असांजो वॾेरो आहे हाजी उर्स गुरबत साहब जी महिरबानी जो हर माल में सौ सौ बबो मोकी में जेको मीरसन असां सां गॾु आहे हिकिड़ो ग्वालो विड़ियो आहे उनजो ग्वाले जो गोलो निकिरी वियो आहे हाणे ॿियो ग्वालो वरी विड़े थो ॿिए जो वरी टंग कढंदुसि मां ॿियो ग्वालो आयो वरी ॿिए जो बि टंग मां कढंदुसि हुन गोॾो थो कढे वो गोडो तो कटे तो मां दुआ करे ने जो गांठो भजंदो मां छड़ींदो कोन काफी मुकाबला इन मुकाबले में लगे इंशाअल्लाह
इनामा अजीजुल्लाह मरी साहब जो खान बाग विचोरो आए राशिद खचांती 200 रुपया 100 रुपया लाल मोहम्मद फकीर बम्बई साहब जो 500 रुपया किया चलिए अरे मुल्ला बोला भी नहीं मुल्लू मुल्लू मुल्ला मुल्ला मुल्ले आपकी कोई अरे मुल्ला मुल्लू किने तो आया मुल्लू किने तो मुल्लू मल्ला मुल्लू मल्ला अरे मुल्ला बोले वाले बच्चों इनाम जो पहलवान गोल्डा से राजगिरी के जोड़ी थे 500 रुपया पहलवान खान बाबू छोरो पहलवान मोहम्मद समा बरार साहब 100 रुपया गुरुद्वारा से खास करके सोचा समझे जापान वाला शुरू 200 ही 100 रुपए तो जो चलेंगे मुकाबलो होशियारी बच्चा हाय हाय लड्डू तो आगे का तो घुराएगा लड्डू हाजी उर्स बुरफत साहब जी मेहरबानी जय मोने 100 रुपया इनाम किया आऊं काबिल का मोहतरम हाजी उर्स बुरफत साहब जी मेहरबानी जय मोने 100 रुपया खबर है अभी बराबरी साहब जो 500 रुपया फकीर लाल मोहम्मद जो 100 रुपया जावेद कपूर साहब जो 100 रुपया चलेंगे मुकाबलो होशियारी बच्चा भट्टी पहलवान
निस्तान भट्टी जो भाटियो बुनियादी पहलवान है चक्कर कट और पहलवान की खासा तैयारी होछारी भट्टी होछारी भट्टी होछारी भट्टी होछारी भट्टी होछारी भट्टी मदारी थई मदा बोल न खाए मदारी में मदारी थई मदा बोल न खाए होछारी बारिश मुझे घर में मुखिया रंधोले होशियारी यो तो रोस्तम भेटाई तो इनाम लियो जगह के नाम ले दिल खोले खान बहादुर छोरो मल्लपोई मुकाबलो सख्त खान बहादुर छोरो मुकाबलो
मुकाबलो सच वाह छोरा पुत्र बस जड़ी कड़ी कड़ी भरे तोके भी धक कोन नहीं छड़ी हां जिया तो चेक कयो कई इनाम जो हाणे गुलदस्तो करते रहियो चेली मुकाबलो पहलवान होशानी राव सीधी कबूतर खास के मल्ल पुट थी वने राजा जंग पे जोड़ के पड़ो करे वो बच्चे जोड़ मुल्लू राजा जंग चेली का मुकाबलो सलाम मुझा अजीजला मरी साहब पहलवान कबूतर खास के लिए आए पहलवान मोहम्मद और सुबरफत साहब जा 500 रुपया बिल थियो वैरो 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 बस यो जो मुकाबलो न कयो अॼु जो जोड़ी मुकाबलो है गुलदस्तो ऐं छोरो भागरा जो छोरो पालवाना ऐं गुलदस्तो नवा ऐं पुराणो यानी कि छोरो पालवाना इने जो ये 500 रुपया जेके भी दोस्तन ओ आउसा कने तकरीर करो ब्योरो यार कबूतर ना मोहम्मद और मोहम्मद और गुरफत साहब जा हाजी मोहम्मद और गुरफत जा 500 रुपया के नाम ऐं जनाब अजीजुल्ला मरी साहब जो 100 रुपया ऐं जनाब लाल मोहम्मद बमरे साहब जो 100 रुपया हाणे 700 रुपया बिल थियो खान बहादुर छोरो पर गुलदस्ते दास के ॾिठे 700 रुपया बिल ऐं कबूतरी मल थींदी इन मला सां कबूतरी मला सां मल थींदी इनाम जो कबूतर घास करी गई कदर कयो घास करी जो दोस्तों हिन जोड़ी ते 700 बिल थी चुको आहे 100 रुपया अजीजला मरी साहब जो 100 रुपया लाल मोहम्मद बमरे साहब जो 500 रुपया हाजी उर्स गुरबत साहब जा हिन जोड़ी ते 700 रुपया बिल थी वियो आहे आए मुंहिंजो को शौक़ीन दोस्तो बाक़ी 300 रुपया खुटंदा 300 रुपया खुटंदा गुलदस्तो खास के लिए खान बहादुर छोरो भई भला पहलवान ने चोटी जा पहलवान ने इनाम जा हकदार चैलेंज मुकाबलो गुलदस्तो आए पहलवान खान बहादुर छोरो मल पैरी मुकाबलो सख्त मुकाबलो गुलदस्तो पहलवान खान वेरो 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 बाबा वेरो अख खोले मल ॾिसजो अख खोले मल ॾिसजो पहलवान
इनाम जो चैलेंज मुकाबलो वेरो बाबा वेरो या मल्ला अख खोले ॾिसजो अॻियां वेरो सभु अॻियां वेरो हाय हाय खान बाबू ओहो यार जान से जाचल अदा वेरो अॻिते ना जो महिरबानी करे जीअं पहिरीं मज़े सां मन ते ॾिठो आहे आख़िरी परे जी भी आखिरी मल है चैलेंज मुकाबलो खान बहादुर बारह ख्याल बचे पियो खान बहादुर जा 12 टांगल खई खान बहादुर टांगल खई खान बहादुर लगे ताड़ी जबरदस्त मुकाबलो चैलेंज मुकाबलो दोस्तों 200 रुपया खुटन था 1000 में पूरो 1000 वधो थी वने इन जोड़ी ते मोहम्मद इदरीस साहब जो हाणे थिया 900 रुपया बिल बाकी 100 रुपया खुटे तो 100 रुपया चैलेंज मल करियो बिल नसीब जान मल करे निकारियो पहलवान गुलदर सौगात के लिए फकीर लाल मोहन के तरफा गुड्डू बबरे के तरफा मारू खास के लिए तरफा अदीसला मरी साहब के तरफा तमाम सभी आयल मेहमान की भली करे देता ताज बड़ी मेहरबानी जवान करो तो गुलदस्तो बिल 50 थियो इन जो 1000 बिल मलक करा छोला मारे ना वाह वाह हाल थिया 1050 पहलवान चैलेंज मुकाबलो
दुआ कबूतर खास के लिए मल्ल दोस्तों खास के लिए मल्ल कोई 1000 बिल 1000 मथे ना 900 होशियारी बच्चा पहलवान 17,000 आज कबूतर के नाम लियो कदर कयो कबूतर खास के लियो बिल्कुल अफसर खास के नाम लियो हाय हाय भाई भला पहलवान ने अल्लाह जो शुक्र है हजरत नूर शाह बादशाह पांच मेरे पान पे सुधारे पांचो पान पे मचाए न अल्लाह जे हुकुम सां सब असांजा पंहिंजो इंसान पाण आहियूं मालिक जा करमन ये अमन जा असांजा मोहब्बत जा मेला 12 महीने हिक में ॾींदा आहियूं न मेला मलक करियो था कोन थो अचे हथ बजिया अल्लाह कुझु करनि जिन दोस्तनि मुर्शिद जे मेले नूर शाह बादशाह ते चलनि जिन में इनाम ॾिनो आहे अल्लाह सभिनी खे आबाद करे सभु कुझु जो मौला आबाद अदा हिन ग़रीब खे ॾियो मल्हा खे मल्हा मल्हा जामन यार मल्हा के नाम लियो अनवर अनवर 30 अद बजा हाय पुत्र आज जो ने एचडी होशियारी ठंडी बजे एचडी कोन पार्टी की हां ही फैसला करो होशियारी चलने के मुकाबले हां बच्चा हरी जाठो यो होशियारी वह जो मुकाबला है पहलवान बोल दोस्तों पहलवान खान वाले छोरो मल्ल कोई मुकाबलो सख्त है सब मुकाबलो चैलेंज मुकाबलो होशियारी बच्चा बस लगे ताली दोस्तों सभई 150 चोरी रुपए कयो ये आखिरी मुकाबला पहला अब हिन में जेको बि मन दसे तव्हांखे हिन दरगाह जो कसम आहे कंहिंजो बि हक़ न खाई वञिजो जा मुंहिंजो शागिर्द दसे या मना दसे या लाउडर ते अची बीहंदो चए जेको तव्हां पुॼी सघे असां तव्हांखे कर्ज़ कोन था खणूं हिन दरगाह जे सदके जेको पुॼी सघे हिन में जेको दसे लॻे ते लाउडर ते नाम ॾेई वञिजो अब आई खास के लिए आई पंहिंजो मलामा जेको बि करे उनजो कदुरु कजो अब तंग न कयो वॾेरनि खे तंग न कयो ईअं न कयो